नाज़रीन, लाड़काणे में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां खंभे गुम कयल माण्हुनि जी आज़ादीअ लाइ संदसि वारसनि एहतिजाज कयो आहे। वारसनि तस्वीरूं, प्ले कार्ड ऐं बैनर हथ में खणी शहर जे लाहौरी मुहल्ला खां एहतिजाजी रैली कढी जिनाबाग चौक वटि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। एहतिजाज में खंभे गुम कयल नौजवान आकिब चांडियो जी भेण शाज़िया चांडियो, प्राइमरी उस्ताद काशिफ तगड़ जे भाउ आकाश तगड़, कंबर मां खंभे गुम कयल अब्दुल सत्तार हकड़ो ऐं अब्दुल हफ़ीज़ हकड़ो जे भाउ अब्दुल जब्बार हकड़ो, गुलाम मुर्तज़ा सोलंगी जे पीउ अब्दुल लतीफ़ सोलंगी, न्याज़ लाशारी जे भाउ अज़ीज़ अहमद लाशारी, अयूब कांदरे जे पुटु शाहिद अयूब ऐं ॿियनि शिरकत कई। एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सालनि खां वठी प्यारनि खे खंभे गुम कयो वियो आहे, जिन जी आज़ादीअ लाइ कराची, हैदराबाद, सखर समेत ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया आहिनि, पर हिन वक़्त ताईं संदन को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। उन्हनि चयो त प्यारनि जी गुमशुदगी सबबि समूरा घर भाती सख़्त अज़ियत वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। उन्हनि जो कंहिं बि सियासी पार्टी सां तालुक़ नाहे, सभु मुहिब वतन शहरी आहिनि। उन्हनि चयो त जेकॾहिं असांजे माण्हुनि मथां को केस दाख़िल आहे त खेनि अदालत में पेश कयो वञे, जेकॾहिं उहे बेगुनाह आहिनि त खेनि आज़ादु कयो वञे। मुज़ाहिरीन चयो त प्यारनि जे खमिजण बाद घरनि जा समूरा फ़र्द बुख, बदहाली ऐं सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मुसलसिल एहतिजाज बावजूदि केरु बि दंहुं ॿुधण वारो नाहे। उन्हनि वज़ीर आज़म, सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, चीफ ऑफ आर्मी स्टाफ समेत ॿियनि खे अपील कई आहे त सालनि खां खंभे गुम कयल प्यारनि खे ज़ाहिर करे घर भातियुनि में छांयल परेशानियुनि खे ख़तमु कयो वञे।